सियारे में माण्हुनि खे अधरंग वधीक थींदो आहे। इन जो कारण सियारे जी मुंद में ई लिकियल आहे। माहिरनि मूजिबि सियारे में रत जी रफ़्तार सुस्त हूंदी आहे। इन लाइ अधरंग जो ख़तरो वधी वेंदो आहे। नशो वापराईंदड़ या अहिड़ा माण्हू जिन खे कोलेस्ट्रोल ऐं ब्लड प्रेशर जी बीमारी आहे, उहे अधरंग जो वधीक शिकार थींदा आहिनि। इन खां सवाइ 50 सालनि खां वधीक उमिरि वारा बुज़ुर्ग बि अधरंग जो शिकार थी सघनि था। माहिरनि ॿुधायो आहे त लूण जो घणो इस्तेमालु न कजे। जदीद तहक़ीक़ में साबित थियो आहे त लूण जो इस्तेमालु अधरंग खे दावत ॾियण जे बराबरि आहे। इन सां चहिरो मफ़लूज थी सघे थो, छाकाणि त लूण जे इस्तेमाल सां ब्लड प्रेशर वधंदो आहे, जंहिं सबबि जिस्म जा मसल्स कमु करणु छॾे ॾींदा आहिनि। माहिरनि मूजिबि सियारे में मथो ऐं कन अहिड़ा हिसा आहिनि जिन खे ढकणु ज़रूरी आहे, जीअं हवा कननि मां अंदरि दाख़िल न थिए। इन सां चहिरे जे अधरंग जो 80% इम्कान घटि थी वेंदो आहे। थधी हवा उज़वनि खे मुतासिर कंदी आहे। इन खां सवाइ सॼे जिस्म खे ढकणु घुर्जे। माहिरनि मूजिबि जिन खे अधरंग थी चुको आहे, उन्हनि खे वर्ज़िश कराइणु घुर्जे, जंहिं सां मुतासिर माण्हू बहितर थी वेंदो।